सजननि जे हुज़ूर में लतीफ़ सरकार जे सुर बरवो जो बैत खणी हाज़िर आहियां। फरमायूं, धर ते दूंहं जीअं सुर भुर सुपेरियनि ॾे, लॻो आहे लतीफ़ चए तन पिरियांसीं तीअं, हासिल थिए हीअं करीनू करी पियो। हाणे लतीफ़ साईं हिन बैत में जेको पहिरियों लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे सो आहे धर। धर माने धरती, धरतीअ खे धर चइबो आहे। उहा ई मुंहिंजे ख़्याल में दुरुस्त बीहंदी। ऐं वरी तशबीह में दूंहं जंहिंजूं मानाऊं कारांठ, काराण, दूंहं खां अलावा हाथी जी सूंड खे बि चइबो आहे। जंहिंजो ऐं जॾहिं हाथी हलंदो आहे या खणी बीठो बि हुजे त सूंड जो रुख हमेशह धरतीअ ॾे हूंदो आहे, सवाइ इन जे जॾहिं हू को गाह वाह खाए तॾहिं ज़मीन खां उन सूंड में गाह खणी मथे मोड़े पियो इन लाइ मथे वेंदो त जीअं आसानी सां गाह खे वापसि ताईं पहुचाए सघे। लतीफ़ साईं हिन बैत में फरमाइनि था त जीअं हाथीअ जी सूंड हलण महिल धरतीअ ते आहे हूंदी आहे, तहिड़ी रीति आशिक़ जो बि इहो कमु आहे त महबूब जे हुज़ूर में वञे त अदब जे अंदाज़ में कंध नवाए झुकाए वञे ऐं वञे बि सुरभुर सां, यानी आहिस्ते आहिस्ते कदम ब कदम हले। त पोइ जीअं संस चलण जी चाल मां का बि तमकिनत, को बि फ़ख़ुरु, का बि वॾाई जो अंदाज़ न हुजे, बल्कि आजिज़ी, न्याज़मंदी, अदब जूं जेके सभु अलामतूं ज़ाहिर थियनि। ऐं पाण इहो बि चवनि था त इन जी आजिज़ियत साईं जेकॾहिं पंहिंजो तन पीढ़ीअ जे तन सां लॻो त सम्झो त तरीक़ो ई इहो आहे जंहिंमां पंहिंजी आजिज़ी बि थिए, ज़ाहिर थिए ऐं पीढ़ी बि जेको आहे सो हुनखे पंहिंजे तन सां लॻाइण में का बुराई महसूसु न कनि। पीढ़ीअ जे तन सां तन लॻे, इन जे लाइ ज़रूरी जेको तरीक़ो आहे या करीनू जेको आहे, तौरु जेको आहे सो आहे इहो त पोइ महबूब सां मुलाक़ात थी सघे। यानी महबूब जे हुज़ूर में रसण लाइ इहे सभु अदब आदाब अख़्तियार करणु वाजिबु आहिनि। तॾहिं त आख़िरी सिट आहे त हासिल थिए हीअं करीनू करी वञो। करीनी जेको कुर्ब जेको आहे, करीनू वेझड़ाई सां ईअं ई हासिलु थींदी आहे महबूब सां। जे लतीफ़